कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में 3 औरतुनि समेत 5 ॼणनि जा लाश हथ आया आहिनि। पुलिस समूरनि मामले की जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस मूजिब अख्तर कॉलोनी सेक्टर 20 जे घर में औरत जो फाहो लगल लाश मिलियो आहे। फोत थी वियल औरत की सुञाणप 30 वरनि जी मारिया जे नाले सां थी। मौत जे हथ में सबब पोस्टमार्टम खां भी साम्हूं अची सघंदो। औरंगी टाउन सेक्टर 11 में घर में 65 वरनि जी कनीज़ फातिमा नाले औरत की लाश मिली। पुलिस मूजिब शुरुआती तौर ते मौत तिबी लगे थी। लाश के अस्पताल रवानो किया वियो आहे। औरंगी टाउन जे ही सेक्टर 10 जे घर में 30 वरनि जी आसमा ज़ाल सईद नाले औरत की लाश मिली है। शुरुआती जांच मूजिब औरत ज़हर पी आपघात किया है। पुलिस मूजिब मंजूर कॉलोनी सेक्टर आई जी घर में 22 वरनि जी सद जो फाहो लगल लाश मिलियो है। पोस्टमार्टम की रिपोर्ट का पोइ वधीक ख़बर पइजी सघंदी। पुलिस मूजिब गुलशन इकबाल ब्लॉक 6 में नामालूम हद का ईंदड़ गोलियुनि लगण सबब 26 वरनि जी आसिया ज़ाल अब्दुल समद भी फौत थी वई। वाक़े वारी औरत गाड़ी हलाए रही हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।